सिंध में सियारे जी मौसम जी पुॼाणी में पचंदड़ कुदरती मेवो ॿेर लही मार्केट में पहुची वियो आहे। पनवाकिल जे भरपासे वारनि इलाइक़नि ॻोठ गुगल, भंगर ॻोठ, भाइजी शरीफ़, वहीद ॻोठ ऐं ॿिनि जॻहनि ते मौजूदु ॿेरनि जे बाग़नि मां आबादगारनि ऐं पोरियतनि ॿेरनि जी पटाई पिणु शुरू करे ॾिनी आहे, जंहिं सबबु केतिरा ई पोरियत रोज़गार सां पिणु लॻी विया आहिनि। जन ॿेरनि खे मज़दूर अंगूड़नि ऐं हथनि सां गोदड़नि में पिणु पटिनि था। इनखे बाद में भरियुनि जी सूरत में पनवाकिल, घोटकी, सखर ऐं ॿिनि शहरनि ॾांहुं पिणु मोकिलियो वञे थो। इहो साईं नए साल जे पहिरें महीने में तयारु थींदो। तयारु इहा खां अॻु में हिन जी जेकी पहिरीं मिनत थींदी आहे उहा 7 महीने में थींदी आहे। हिनखे ज़रई भाण बि ॾींदा आहियूं, DAP, यूरिया, हिनखे ज़रई दवा बि लॻंदी आहे, हर बि लॻंदो आहे ऐं चला ठाहे पाणी बि हिनखे ॾींदा आहियूं। पोइ हे जनवरी जे महीने में माना फसल लहण जहिड़ो थी वेंदो आहे। नए साल में लहंदो आहे, वेंदे अप्रैल ताईं हलंदो आहे। जा घणा ई क़िस्म आहिनि हिन जो, मुख़्तलिफ़ क़िस्म त पुराणो अॻे जेको हूंदो हो, जेके बाग़ घणा कटिजी विया उन खे छॾींदा हुआसीं पेंडी ॿेर हूंदो हो, जेके पुराणा आबादगार उहो पेंडी ॿेर हूंदो, उहो हलंदो हो सखर में। उहो सखर जो रुझान ॿेर जो ख़तमु थी वियो, उहो ॿेर घणो वियो कटिजी। इहे जो मुख़्तलिफ़ रेट हूंदो आहे, पोइ उते मंडी जे हिसाब सां जे तेज़ी हूंदी आहे त तेज़ी सां वेंदो आहे, जे घटिताई हूंदी आहे त पोइ उन हिसाब सां घटिताई जे हिसाब सां ॾेई छॾींदा आहियूं। उहो साईं हाजाई ॿेर आहे, उनजी सुठी डिमांड आहे मंडी में। उहो 100 में वेंदो आहे, 150 में वेंदो आहे, 200 में वेंदो आहे, 250 में किलो मंडी जो हिसाबु आहे। मंडी वारो ईंदो आहे त असांजो फसल पकल हूंदो आहे त उनखे ॾेई छॾींदा आहियूं, बाबा हाणे मिट मार लाइ तूं सुखड़ी तौरु किलो 2 खई वञ। जीअं हाणे इहो आहे जेके हेठि असां हथ जा आहिनि, हथ सां पटियूं था, बाक़ी जेको मथो आहे मथे उन जी आंगूड़ी ठाहियूं था, आंगूड़ो जा ॾाकण रखी उन ते पटींदा आहियूं। नओं ॿेर कुदरती मेवो ॿेर जो वणु हिकु आम मशहूरु वणु आहे जेको सॼी सिंध में पिणु थींदो आहे, जंहिं ॿेरनि जे वणनि जा बाग़ बि पिणु लॻाईंदा आहिनि। सिंध में ॿेरनि जा केतिरा ई क़िस्म थींदा आहिनि, जिन में सिंधी ॿेर, सूफ़ी ॿेर, पेंडी ॿेर, हाजी ॿेर, गोल्डन ॿेर, लोटी ॿेर ऐं ॿिया ॿेर पिणु शामिल आहिनि। जन ॿेरनि में सूफ़ी ऐं हाजाई ॿेर खे माण्हू वॾे शौक़ सां पिणु वापराईंदा आहिनि। हिन त बसि हिन में माना चलो ठहंदो आहे या खाद पवंदी आहे, माना कारो भाणो ऐं अछो भाणो ऐं दवा बि लॻंदी आहे जीत जे लाइ। सम्झो दवा माना 2-3 चक्कर लॻंदी आहे, 4 दफ़ा मालू थींदो आहे, जीत थींदो आहे। सम्झो हा, जीत माना पंहिंजी वेंदा, दवा न हणो त पोइ जीत थी वेंदो आहे। तयारु मतिलबु जनवरी 10 तारीख़, सम्झो 10 तारीख़ खां लहंदो आहे, थोरो लहे, माना पोइ माना फेबरवरी माना 10 तारीख़ फुल तयारु थी वेंदो आहे। पोइ छॾे माना हे आंगूड़ो पियो आहे, आंगूड़ो वेहंदा आहियूं ॾाणी में त पाण माना पको किरी पवंदो आहे। असां वटि बि आहिनि, मतिलबु 4 नसलो थींदा। माना हे हिकिड़ो लड़काणो सरबो आहे, अगरो सरबो आहे, सूफ़ाई आहे, हजाई आहे, सिंधी आहे। खाइण में मज़ेदार त मतिलबु हिते माना हजाई आहे तक़रीबन। तो मतिलबु कि ईअं सम्झो त माना ईअं सम्झो उन सभिनि खां मथे वेंदो आहे। माना पोइ 150 बि हले, 250 बि हले, 200 बि हले, किले जे हिसाब सां तक़रीबन। मतिलबु अञा त इहे 4-5 भरी रहंदी, पोइ वरी जेको धूणे ते माल लहंदो आहे न, त पोइ हिकिड़ो मज़ूर रखणा पवंदा आहिनि। पोइ मतिलबु हेठों हिकिड़ो लाइण वेंदो हूंदो, 2-3 मज़ूर हेठों मेण ते हूंदा, माना उहे मेड़ींदा वेंदा। ज़रात खाते खे घुर्जे त सिंध में ॿेरनि जे बाग़नि में ईंदड़ घटिताई तरफ़ ध्यानु ॾिन त कुदरती मेवो ॿेर नायाब थियण खां बची सघे। कैमरामैन वाजिद सिंधी सां गॾु मुहर्रम अली मलिक, KTV न्यूज़, पनवाकिल।